अस्सलाम वालेकुम। कहिड़ा हाल आहिनि? उमेद तव्हां सभई ठीकु हूंदा। अॼु असां सिंधीअ जो हिकिड़ो नंढिड़ो टॉपिक कंदासीं, शाह जो रिसालो, लेखक ऐं ॼाणायल उन में सुर। ठीकु आहे। हाणे मुंहिंजे कंहिं यूट्यूब ते कंहिं वीडियो जे कमेंट्स में कंहिं रिक्वेस्ट कई त इन टॉपिक ते हिकिड़ो वीडियो ठाहियो जंहिंमें इहो ॼाणायल हुजे त मिसाल अलामा आया काज़ी जेको शाह जो रिसालो लिखियो उन में केतिरा सुर हुआ, या मिर्ज़ा कलीच बेग जेको लिखियो रिसालो उन में केतिरा सुर हुआ। त थी सघे थो ईंदड़ टेस्टुनि में को हिकिड़ो सुवालु इन मां पुछियो कयो वञे त जीअं असांखे उन जी ख़बर हुजे। त उहे इन टॉपिक खे असां ॾिसूं था। अच्छा, इहो मां तव्हांखे ॿुधायां त शाह जो रिसालो इलाही अदीबनि लिखियो आहे, इलाही मुहक़िक़नि लिखियो आहे, लेकिन हिते मां सिर्फ़ु उहे नाला जेके आहिनि सो शामिलु कया आहिनि जेके मशहूरु आहिनि। ठीकु आहे। त सभई न आहिनि हिन में, सिर्फ़ु 15 मां शामिलु कया आहिनि जेके मशहूरु आहिनि। उन्हनि जो शाह जो रिसालो जेको उन्हनि लिखियो ऐं पहिरियां जेको छपियो उन पहिरें छापे जो जेको आहे उहो साल बि मां हिते लिखियो आहे ऐं उन में ॼाणायल सुर। ठीकु आहे। त शुरू करण खां पहिरियां तव्हांखे गुज़ारिश, अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त काइंडली हिनखे सब्सक्राइब करे छॾियो। शुरू था कयूं। शाह जो रिसालो पहिरियां डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प छपरायो हुयो, जेको 1866 में जर्मनीअ मां छपियो। इन में डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प 26 सुर लिखिया शाह अब्दुल लतीफ़ जी शाइरी जा। उनखां पोइ मिर्ज़ा कलीच बेग जो 1913 में शाह जो रिसालो छपियो, 37 सुर हुआ। उनखां पोइ डॉक्टर गुरबख्शाणी 1923 में इन में 18 सुर। अच्छा, इहो नोट कयो त डॉक्टर गुरबख्शाणी शाह जो रिसालो 3 जुल्दनि में लिखियो। पहिरियों 1923 में, उनखां पोइ वरी ॿियो आयो, उनखां पोइ वरी टियों आयो, यानी टिनी जा मिलाए करे 18 सुर थियनि था, टिनी जा। ठीकु आहे। हाणे पहिरें में 5, पोइ 6, पोइ 7, टोटल 18। ठीकु आहे। उनखां पोइ आहे ग़ुलाम मोहम्मद शाहवाणी जेको शाह जो रिसालो लिखियो 1950 में छपियो, उन में 30 सुर हुआ। उनखां पोइ ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी 1951 में शाया कयो शाह जो रिसालो, उन में 36 सुर। उनखां पोइ मोहम्मद उस्मान डीपलाई लिखियो शाह जो रिसालो 1951 में, 36 सुर हुआ। उनखां पोइ ख़ान बहादुर मोहम्मद सिद्दीक़ मेमण, उन जे रिसाले में 36 सुर हुआ, 1951 में इहो बि छपियो। कल्याण आडवाणी जेको शाह जो रिसालो लिखियो उन में 30 सुर हुआ। ऐं कल्याण आडवाणी जा अलाए केतिरा अॼु ताईं जेके आहिनि सो उहे छापा अची चुका आहिनि। जेको पहिरियों छापो आयो हुयो उहो 1958 में आयो। उनखां पोइ अलामा आया काज़ी जेको शाह जो रिसालो लिखियो उन में 29 सुर हुआ, 1961 में इहो छपियो। ठीकु आहे। उनखां पोइ शेख अयाज़ जेको आहे शाह जो रिसालो उर्दूअ में लिखियो 1963 में, उन में 29 सुर हुआ। 11 नंबर ते आहे मोहम्मद उस्मान डीपलाई, उन पॉकेट साइज़ में शाह जो रिसालो लिखियो जेको 1963 में शाया थियो, उन में 34 सुर हुआ। उनखां पोइ डॉक्टर नबी बख्श बलोच, हाणे डॉक्टर नबी बख्श बलोच केतिरा ई लिखिया आहिनि शाह जा रिसाला। ठीकु आहे। हिन जो उहो रिसालो जेको ब्रिटिश म्यूज़ियम में रखियलु आहे उहो 1969 में हिन लिखियो, उन में 29 सुर आहिनि। ठीकु आहे। उनखां पोइ ॾिसो आगा सलीम शाह जो रिसालो लिखियो, उन में 32 सुर हिन ॼाणाया। ऐं आगा सलीम अंग्रेज़ी किताब बि लिखियो शाह जी शाइरीअ ते, मेलोडीज़ ऑफ शाह अब्दुल लतीफ़ भेटाई, उन में हिन 30 सुर लिखिया आहिनि। ठीकु आहे। ऐं आगा सलीम शाह जो रिसालो उर्दू में बि लिखियो आहे। ठीकु आहे। 14 नंबर ते आहे उस्मान अली अंसारी, उन जेको शाह जो रिसालो लिखियो उन में 30 सुर। आख़िर में आहे ग़ुलाम मुस्तफ़ा मुश्ताक, इन शाह जो रिसालो पॉकेट साइज़ में हिन में लिखियो ऐं उन में 30 सुर जेके आहिनि शामिलु हुआ। त हीउ हुयो असांजो अॼु जो मुख़्तसर वीडियो। उमेदु आहे तव्हांखे सुठो लॻो हूंदो। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग दिस वीडियो। अल्लाह हाफ़िज़।